उन शहर जा कसम अल्लाह कुरान में तो खणी मोहब्बत सां जो सुभान अल्लाह वत्तीन वज़ैतून वतूर सीनीन वहाज़ल बलदिल अमीन। अल्लाह तो इंजीर जो कसम खयो, अल्लाह तो ज़ैतून जो कसम खयो, अल्लाह तो तूर सीना जबल जो कसम खयो, वहाज़ल बलदिल अमीन अल्लाह तो अमन वाले शहर मक्के जो कसम खयो। छाजे करे जो इन में तो जो पाक घर काबतुल्लाह इन्ना अव्वल बैति वुज़िअ लिन्नासि लल्लज़ी बिबक्कत मुबारकन व हुदल लिल आलमीन। या इन जे करे जो इते मकाम इब्राहीम वत्तखिज़ू मिन मकाम इब्राहीम मुसल्ला। या इन जे करे जो इते ज़मज़म जो पाक कुआं रब फरमायो मुंहिंजा महबूब मां इन्हनि जे करे कसम नथो खणा, मुंहिंजा महबूब मां मक्के जा कसम इन जे करे खणाए थो। ला उक़सिमु बिहाज़ल बलद व अंत हिल्लुम बिहाज़ल बलद। मुंहिंजा महबूब मां मक्के जा कसम इन जे करे खणाए थो, मुंहिंजा महबूब इन मक्के में तूं जो रहंदो आ, तूं जो घुमंदो आ। सबसे अव्वल है जिसको बनाया गया, ताज खत्मी नबूवत सजाया गया। ऐसी तस्वीर महबूब की खींच ली, ऐसी तस्वीर महबूब की खींच ली, जिसने देखा उसी को सुरूर आ गया। अल्लाह के पांजो महबूब एडो प्यारो काबे जा मक्के जा मुशरिक काबतुल्लाह जे दीवारन के चिंबड़ी करे रब खां दुआ पिया घुरन। छा पिया चवन? अल्लाहुम्मा इन कान हाज़ा हुवल हक़्क़ु मिन इंदिका फअमतिर अलैना हिजारा। अल्लाह इयो तुंजो मोहम्मद नबी सचो आ, इयो तुंजो पैगंबर सचो आ। असा मक्के जा मुशरिक काबतुल्लाह जे दीवारन के चिंबड़ी करे तो को दुआ ता घुरऊं। अल्लाह असा जे मथो पत्थरन जो भी वसा, पत्थरन जी बरसात वसा, असा के तबाह बर्बाद कर। रब्बुल आलमीन जवाब में फरमायो मा कान अल्लाहु लियुअज़्ज़िबहुम व अंत फीहिम। मुंहिंजा महबूब मां इन्हनि जे मथो अज़ाब कीअं कयां, मुंहिंजा महबूब इन्हनि सां गॾु तूं जो रहंदो आ, तूं जो घुमंदो आ। मुंहिंजा महबूब जाते तू रहे उते मां अज़ाब कयां, मुंहिंजा महबूब जाते तू रहंदे उते मां अल्लाह जी रहमत वसंदी आ। आमिना दा है लाल सोहेणा, जग ते आया बा कमाल सोहेणा। सुभान अल्लाह चओ तो मोहब्बत सां ॻाल्हाया। आमिना दा है लाल सोहेणा, जग ते आया बा कमाल सोहेणा। दाई हलीमा झूला झुलावे, तक के मुखड़ा लोरी सुनावे। चो सुभान अल्लाह मोहब्बत सा। दाई हलीमा झूला झुलावे, तक के मुखड़ा लोरी सुनावे। कोई नी रलदा इंदे नाल सोहेणा, कोई नी रलदा इंदे नाल सोहेणा, जग ते आया बा कमाल सोहेणा। आखे हलीमा होई अखीरे, आखे हलीमा होई अखीरे, सब तू सोहना शीमा दा वीरे। आखे हलीमा होई अखीरे, सब तू सोहना शीमा दा वीरे। जिस दी कोई नहीं है मिसाल सोहना, जग ते आया बा कमाल सोहना। असा के अल्लाह वो महबूब पैगंबर अता फरमायो। तवज्जो कजो ओ मुंजा माइट्रो अजीज और करीब हो, तवज्जो कजो ए मुख्तलिफ गोठन मा इलाकन मा जाफरी बिरादरी भी आई आ, बहलकानी बिरादरी भी आई आ, मीरानी बिरादरी भी आई आ। ए जन के मान नथो सुञाणा जेके भी आया हो, मुझे महबूब जो शान बुधण आया हो, अल्लाह जो कुरान बुधण आया हो। रब तवां जी ने हाज़िरी के कबूल फरमायो आ। मोहब्बत सां जो सुभान अल्लाह। अल्लाह जो महबूब पैगंबर इब्राहिम खलीलुल्लाह
काबतुल्लाह जी तामीर थो करे केर इब्राहिम तवज्जो कजो व इज़ यरफउ इब्राहीमुल क़वाइद मिनल बैति व इस्माईल रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम। अल्लाह जो महबूब पैगंबर इब्राहिम खलीलुल्लाह काबतुल्लाह जी तामीर थो करे केर इब्राहिम जंहिंजे लाइ रब तो फरमाए फत्तखज़ल्लाहु इब्राहिम खलीला रब तो फरमाए मां अल्लाह इब्राहिम के पंहिंजो दोस्त बनायो पर जिगरी दोस्त बनायो मांस छाजे करे दोस्त बनायो मांस रब तो फरमाए व इज़िब्तला इब्राहिम रब्बुहु बिकलिमातिन फअतम्महुन्ना। रब्बुल आलमीन तो फरमाए असां इब्राहिम के इम्तिहानन जे अंदर आज़मायोसीं दुखन जे अंदर आज़मायोसीं तकलीफ़न जे अंदर आज़मायोसीं उन्हनि दुखन में उन्हनि तकलीफ़न में इब्राहिम खलीलुल्लाह कामयाब बणिजी वियो आहे। अल्लाह जो पैगंबर इब्राहिम खलीलुल्लाह झोली औलाद को खालिया पुत्र जी औलाद नाए न्याणी जी औलाद नाए इब्राहिम खलीलुल्लाह रब जो दरवाजो न थो छडे रब जी तौहीद बयान कंदे उम्र गुजरी वई 50 साल 60 साल 70 साल 80 साल 90 साल जे वेझो थियो आ झोली औलाद को खालिया पुत्र जी औलाद नाए न्याणी जी औलाद नाए। अल्लाह जो पाक पैगंबर इब्राहिम खलीलुल्लाह रब जो दरवाजो न थो छडे अल्लाह खां दुआ तो घुरे रब हबली मिनस सालिहीन मुंहिंजा अल्लाह मूंखे औलाद दे नेक साले औलाद दे। रब्बुल आलमीन इब्राहिम खलीलुल्लाह जी दुआ के कबूल फरमायो आवाज आयो फबशरनाहु बिगुलामिन हलीम ओ इब्राहिम मुबारक हो जई मां अल्लाह तुंहिंजी दुआ के कबूल करे छड़ियो आ रुगो पुत्र न दींदा सही पैगंबर करे दींदा सही बुर्दबार करे तो के पुत्र अता फरमाइंदा सही मोहब्बत सा जो सुभान अल्लाह। अल्लाह से पुत्र दिनो नालो रखे इस्माईल छा नालो रखे चाहे मुंहिंजे लाइ खणी आया आहिनि ॿ ॾुकाणा भला नाराज़ त न थींदो अच्छो त न कुझु मां बयान सुन तो मोल साहब चांच का निस्तो खाता अरे मां सही खोसा चांच का कुर्बान नगन दे न दे मां खोसा का चांद है मां हर शे जगह राजी हूं मोहब्बत मुझे सुभान अल्लाह जो पाक पैगंबर इब्राहिम खलीलुल्लाह अल्लाह से पुत्र दिनो नालो रखे इस्माईल उम्र वधी घुमण फिरण जेतरो थियो आ अल्लाह जो हुकुम आयो इब्राहिम जल्दी कर पंहिंजे इन प्यारे पुत्र के मां अल्लाह जे नाले ते कुर्बान कर ए माशाअल्लाह ता वडा खुश नसीब आयो जलसो भी खोसन जो मौलवी साहब जो वायद भी खोसो तो करे इको साउंड भी खोसे जो आज खैर ना है आज चौधारी खोसा बैठा तो मोहब्बत सा जो सुभान अल्लाह ही चाय वरी को सोन वारे के दे बाबा माइट के फरमान के चाय एड़ी थई इंशाल्लाह पींदे तो वरी सजो साल याद कर नहीं आ चाय नसीब बस मोहब्बत सा जो सुभान अल्लाह नालो रखे इस्माईल घुमन फिरन जी उम्र थी आ अल्लाह जो हुकुम आयो इब्राहिम जल्दी कर इन इस्माईल के पंजे प्यारे पुत्र के अल्लाह जे नाले ते कुर्बान कर ज़िबा कर। हजरत इब्राहिम पंजे पुत्र सा तो गालाए अल्लाह सही के इब्राहिम इस्माईल जी कचहरी एडी त वणी वई जो अल्लाह से महफूज कंदो वियो पर जने मुझे महबूब मोहम्मद अरबी जो वारो आयो अल्लाह कुरान करे नाज़िल कंदो वियो मोहब्बत सा जो फलम्मा बलग माउ साया क़ाल या बुनैया इन्नी अरा फिल मनामी अन्नी अज़बहुका फंजुर माज़ा तरा। हजरत इब्राहिम पंजे पुत्र सा तो गालाए ओ मुंजा पुत्र मां ख्वाब में ॾिसां थो पयो अन्नी अज़बहुका तो के ज़िबा थो कया फंजुर माज़ा तरा तुंजो छा इरादो आओ। हजरत इस्माईल जवाब में गालाए तो क़ाल या अबति फ़अल मा तुअमर सतजिदुनी इंशाअल्लाहु मिनस साबिरीन। हजरत इस्माईल को चवे ओ मुंजा बाबा जी तू ख्वाब में ॾिठो आ इए कर इंशाअल्लाह मुके साबिरीन माला दे।
अबो कौन जे लाइ तैयार थियो छाजे करे अल्लाह राजी थी अबा खया राजी खनक वास्ते अल्लाह राजी खनक वास्ते वजी लाडला बच कुर्बान खनक वास्ते तैयार बिगो शुदा ए मासूम बार इस्माइल कुसजन जे लाइ तैयार थियो छाजे करे अल्लाह राजी थे फलम्मा अस्लमा वतल्लहु लिलजबीन इब्राहिम इस्माइल के लेटाए थो काती तो हलाए पर काती न थी हले कहीं शायर वरी तर्जुमानी कया वल वल फरमाया छुरीनु ए खलील खुदा दे प्यारे गल इस्माइल ते क्यों नहीं चलदी कर हाल अपना इजहारे एनु कोहन दे कीते मैं तेज कीती तेरी धारे गल इस्माइल ते जल्दी चल रब नाल मेरा इकरारे तवज्जो तवांजी माडे नाए हाँ कोई अचे बस बता जो नक्शो फिरी तो वने ओडे हेरे माडे तवज्जो क्यों मोहब्बत सा चो सुभान अल्लाह हजरत इब्राहिम छुरी सा तो गलाए छुरी तो के छा थी वियो आ अज इस्माइल जे गले ते छो न थी हले